तवण खान मूं दिलावर खान जे साम्हूं पतो उछलाए आहे। बस हाणे ॾिसणो इहो आहे त हू मूंसां इहा रांदि खेॾे थो या न। सुकू तोते मूंखे पूरो पूरो भरोसो आहे त तूं दिलावर खान खे बेवकूफ़ बनाइण में पूरो पूरो कामयाबु। दिलावर खान त मूंखे मायूस करे ऐं वापसि पे मोकिले, पर मंसूर खान बिगड़ियल कम खे बि ठाहे विधो। वरी हिननि सां मिलण लाइ कॾहिं ईंदे सुकू? हिन वक़्तु मां दिलावर खान ॾेई वञा पियो, उन सां ई मुंहिंजो प्रोग्राम आहे। हिकिड़ो कमु कजांइ सुकू, नी दिलावर खे पूरो पूरो खोलण जी कोशिशि कजांइ। दिलावर खान त मुंहिंजे चक्कर में अची चुको आहे। वापसी मोटंदुसि त तोखे समूरा हाल अहवाल ॾेई वेंदुसि। सुकू मूंखे इंतज़ारु रहंदो। पोइ मूंखे इजाज़त आहे? हा, हाणे तूं भले हल। सोटरा साला छा हुकुम आहे? तव्हां ॿई रूट जे घर ते नज़र रखो, थी सघे थो त मुराद दिल शहर अॼु राति उते अचनि। सोटरा सां हुनजे मथां नज़र रखूं था, पर मूंखे नथो लॻे थो हिते ईंदा। हेदर अची बि सघनि था। हू अचनि था या न इहा अलॻि ॻाल्हि आहे सोट, पर हाणे हर राति इन घर ते असांखे नज़र रखणी आहे। हाणे तूं हीअं कर जो घर वञ, मानी खणी आ त ॿार सुबुह असां सां गॾु वेही हिते खाए। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।